सिंध के आबपाशी खाते के वज़ीर ॼाम ख़ान शोरो चयो आहे त सखर बैराज के दरवाज़न के पहुतल नुक़सान मां को बि ख़ुशि नाहे। 1992 में सखर बैराज जा जेके गेट तब्दील कया विया हुआ उहे नाक़िस हुआ। 30 साल भी कढी न सघिया, पर सखर बैराज जी शुरूआत में लॻल गेट 50 सालनि खां वधीक वक़्तु थी वियो आहे। इन बावजूद हलन पिया। अहिड़ो इज़हार हुन सखर बैराज ते सेक्रेटरी आबपाशी ज़रीफ़ खेड़ो ऐं सीडा चेयरमैन सां गॾु प्रेस कॉन्फ्रेंस कंदे कयो। उन मौके ते चीफ इंजीनियर सखर ऐं गुडू बैराज समेत इंचार्ज कंट्रोल रूम अब्दुल अज़ीज़ सुमरो ऐं ॿिया ऑफिसर पिणु मौजूदु हुआ। हुन वधीक चयो त सोशल मीडिया ते वर्ल्ड बैंक सखर बैराज ते 57 अरब ऐं 50 अरब रुपया ख़र्च करण जूं ॻाल्हियूं कयूं पियूं वञनि, जंहिंमें का बि सदाकत नाहे। वर्ल्ड बैंक रुगो 4 अरब रुपया ख़र्च करे रही आहे। हुन चयो त सखर बैराज जे गेट नंबर 44 ऐं 47 जी मरम्मत जे हवाले सां काफ़िर डैम ठाहियो वियो आहे। जल्दी किसान गेट नस्ब कयो वेंदो ऐं इन ते कमु शुरू कयो वियो आहे। सूबाई वज़ीर वधीक चयो त हिन वक़्तु सखर बैराज जी पाण लेवल खे वधायो आहे। नारा कैनाल में 11,000 क्यूसेक पाणी छॾियो वियो आहे। रोहिड़ी कैनाल में 7,000 क्यूसेक ऐं राइस कैनाल में 5,000 क्यूसेक कयो वियो आहे। जीअं ई पाणी लेवल वधंदो त कैनालनि में वधीक पाणी छॾियो वेंदो। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा, बेल आइकन खे प्रेस करणु न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुचे।